अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम रियासत सियासत सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, हिन मुल्क में रियासत ऐं सियासत जा रंग ई निराला आहिनि। ऐं अॻे दौर में ईअं हूंदो हो त सियासत खे माण्हू इबादत सम्झंदा हुआ ऐं सियासी माण्हू जेके हूंदा हुआ उहे चूंडिजी पोइ आवाम जी ख़िदमत कंदा हुआ ऐं उहो ख़िदमत जो जेको जज़्बो हूंदो हो उन्हनि में चूंडियल नुमाइंदनि में आवाम उन्हनि मां मुतमिन हूंदो हो, ख़ुशि हूंदो हो। पर हाणे रियासत त पंहिंजो किरदारु अदा करे पई, पर सियासत जेका आहे उन जा रंग निराला थी विया आहिनि ऐं सियासत बिल्कुलु तब्दील थी वई आहे। अॼुकल्ह सियासत खे माण्हुनि कारोबार करे वरितो आहे, छाकाणि त हिन दौर में जेकी सियासत थिए पई, जेतिरो पैसो इन्वेस्ट कंदो ओतिरो वरी तव्हांखे वरी वापसि कढणो आहे ऐं अवाम जो को बि मफ़ाद न आहे ॾिसणो। इन जे करे अवाम जा मसइला वधंदा पिया वञनि, हिन मुल्क में महांगाई वधंदी पई वञे, हर पासे खां अवाम मुश्किलातुनि जो शिकार थींदो पियो वञे, पर जेके सियासतदान आहिनि उहे ख़ुशि ऐं खुरम गुज़ारे रहिया आहिनि। इन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल करण लाइ असांजे विच में असांजे स्टूडियो में मौजूदु आहे सियासी अॻुवान इशरत हसन साहिबा। असां उनखां पुछंदासीं त तव्हां सियासत खे कीअं था सम्झो, छाकाणि त उहो ताज़ो ताज़ो नई सियासत में आई आहे त उहो सियासत खे सम्झणु चाहे पई, सियासत खे सम्झो हूंदई ऐं सियासत खे अॻिते कीअं हलाईंदी, आवाम जी ख़िदमत जे जज़्बे तहत हलाईंदी या उन जेके सियासतदान आहिनि मौजूदा जेके दौर में हलनि पिया सियासतदान उन्हनि वांगुरु उहा सियासत कंदी। अस्सलाम वालेकुम इशरत साहिबा। वालेकुम सलाम। तव्हां असांखे ॿुधायो, तव्हां सियासत में इन थिया आहियो त हाणे सियासत खे तव्हां कीअं था ॾिसो? सियासत असां लाइ इबादत आहे ऐं सियासत मुंहिंजो ड्रीम आहे ऐं हुयो, छो जो मुंहिंजो हमेशह इहो ई मौक़िफ़ आहे त मां ग़रीब आवाम जी ख़िदमत कयां। पोइ असां वटि मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि सिंध में, तव्हांखे पाण खे ख़बर आहे, पर मूंखे पीपल्स पार्टी वाहिद पार्टी लॻी जेका वाक़ई ग़रीब माण्हुनि जी मदद करे थी, छो जो हुनजो नारो ई आहे रोटी कपिड़ा ऐं मकान। सो इन करे ऐं वधीक जेको माण्हुनि खे शौक़ु थिए थो उहो इहो थिए थो त मोहतरमा जे करे, छो जो शी इज़ अ बिलोंग लेडी। त असांखे पंहिंजो आइडियल हुई, असांजी पंहिंजी आहे, अलाह साईं मूंखे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾिए। सो इन करे मूंखे सियासत में अचण जो शौक़ु थियो त मां आवाम लाइ कुझु कयां, उन्हनि ग़रीब माण्हुनि लाइ कुझु कयां, उन्हनि ग़रीब माण्हुनि जो आवाज़ु बणिजी उन्हनि इदारनि ताईं पहुचायां जिते हू नथा पहुची सघनि। इन करे अच्छा, हीअ सियासत खे तव्हां कीअं ॾिठो? हाणे सियासत इबादत रही आहे या सियासत इबादत न आहे रही, अवाम जा मसइला वधंदा पिया वञनि? ॾिसो, हाणे हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो माइंड आहे, हर सियासतदान जो पंहिंजो माइंड आहे, हर पार्टी जो पंहिंजो माइंड आहे, ठीकु आहे न। के माण्हू आहिनि सियासत खे वाक़ई इबादत जे तौर ते ॾिसंदा, के माण्हू आहिनि जेके सियासत खे वाक़ई कारोबार जी लिहाज़ खां ॾिसंदा, के माण्हू आहिनि जेके सियासत खे सिर्फ़ु सियासी तरीक़े सां ॾिसण था। त मुंहिंजे ख़्याल में मां आहियां त पंहिंजी सियासत खे इबादत जे तरीक़े सां ॾिसां थी ऐं मां इहो ई कयां थी त मुंहिंजे तरफ़ां माण्हुनि खे वधि खां वधि रिलीफ मिले, मुंहिंजी पार्टी जे तरफ़ां माण्हुनि खे वधि खां वधि रिलीफ मिले। ऐं मूं ॾिठो आहे त असांजी पार्टी हमेशह ग़रीब आवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। हाणे बि तव्हां ॾिठो हूंदो रिसेंटली जेको सखर में प्रोग्राम थियो, असांजो चेयरमैन जॾहिं आयो पूरी सिंध जो विज़िट करे रहियो आहे, हैदराबाद खां थी जॾहिं सखर आयो त उते बि उन्हनि माण्हुनि खे ई ज़मीननि जा कागज़ ॾिनसि जेके इंक्रोचमेंट जे तहत जंहिंखे बेघर कयो वियो हो उन्हनि खे ई उहे डॉक्यूमेंट्स ॾिना विया ऐं उन्हनि खे ॿीहर घर ॾिनो वियो जेको असांजो हुयो त रोटी कपिड़ा ऐं मकान, उन ई शइ खे असां रखे वेठा आहियूं क़ाइमु ऐं दाइमु। बाक़ी डिपेंड थो करे तव्हां ते, तव्हां सियासत खे कहिड़े तरीक़े सां ॾिसो था। के माण्हू इबादत जे तरीक़े सां ॾिसनि, के कारोबारी तरीक़े सां ॾिसनि, के सियासत खे सियासी नज़रिए सां ॾिसी रहिया आहिनि। तव्हां बहितरीनु ॻाल्हि कई त मोहतरमा जी जेका सियासत हुई उहा अवामी सियासत हुई, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जेका सियासत हुई उहा बि अवामी सियासत हुई। ऐं इहो ई सबबु आहे जॾहिं मोहतरमा जलसे में ईंदी त हज़ारनि लखनि जी तादाद में माण्हू गॾु थी वेंदा। ऐं उनखां अलावा जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हूंदो हो त उहो बि एतिरो जज़्बाती हूंदो हो ऐं उहो जॾहिं तक़रीर में ईंदो त हज़ारे माण्हू गॾु हूंदा ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो हिकिड़ो नारो हूंदो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एक नहीं है, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो दो है, एक मैं खड़ा हूं आपके सामने, एक दूसरे आप हो। त हाणे इन सियासत खे तव्हां कीअं था ॾिसो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो या मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी इन सियासत खे अञा ताईं उहो कंटिन्यू कयो आयो आहे? बिल्कुलु, छो न तव्हां ॾिठो हूंदो बिलावल भुट्टो ज़रदारी जेको असांजो चेयरमैन आहे उन में ॿ शयुनि जी अक्कासी आहे, हिकिड़ी मोहतरमा जी शार्प माइंड ऐं ॿियो ज़ुल्फ़िकार भुट्टो साहिब जी जज़्बाती आवाम खे पंहिंजे तरफ़ करणु। सो मुंहिंजे ख़्याल में मूंखे चेयरमैन साहिब में ॿ अक्स ॾिसण में ईंदा आहिनि, हिकिड़ो मोहतरमा जा, हिकिड़ो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा, ऐं उन जे ई करे अवाम मुंहिंजो साथ ॾिए। तव्हां अगरि हिन महिल रिसेंटली ॾिठो हूंदो त मुंहिंजो एॾो ज़बरदस्त फीडबैक मिलियो सिंध मां
अवाम जो चेयरमैन साहब खे जेको क्राउड मोहतरमा जे दौर में ईंदो हो या जेको क्राउड ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में ईंदो हो उहो ई क्राउड बल्कि उन खां वधीक क्राउड असांजो बिलावल साहब जे लाइ ईंदो आहे। ऐं मां पंहिंजे अखियुनि सां हाणे ॾिसो रिसेंटली माना ही टियों चौथो ॾींहुं त जॾहिं चेयरमैन साहब आयो त माण्हू शाम जो 3 बजे खां वठी 4 बजे खां वठी चेयरमैन साहब जो इंतज़ारु करे रहियो आहे। ॿार बच्चा मतिलबु हर उमिरि जा माण्हू चेयरमैन साहब जो इंतज़ारु कया त असां चेयरमैन साहब अचे ऐं असां उनजी हिकिड़ी झलक ॾिसूं ऐं उन सां असां मिली सघूं ॻाल्हाए सघूं त माना इहो ई आहे न। त तंहिं करे मूंखे लॻे थो त इनशा अल्लाह ताला ॾिसजो नेक्स्ट जेको PM आहे उहो चेयरमैन बिलावल भुट्टो साहब थींदो। तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे त बिलावल भुट्टो जॾहिं अचे थो त माण्हू हुनखे मोहतरमा जे नज़र सां ई ॾिसनि था त हीअ मोहतरमा जो पुटु आहे ऐं सियासत में बिल्कुलु सचो आहे। हुनजो जेको जज़्बाती नारा आहिनि या जेको हुनखे आवाम सां जेको इस्तक़बाल थिए थो आवाम सां हुनजी मोहबत हुनजे जज़्बाती तक़रीर मां बि नज़र अची सघे थी। पर तव्हां ॾिसो त हिन महिल जेके ॿिया असांजा MPAs MNAs जेके थियनि था पिया त उन्हनि में ईअं थिए थो त असुलु जेको जियालो आहे जेको जंहिं क़ुर्बानी ॾिनियूं जंहिं जेल कटिया पर हू बेसिकली बुनियादी तौर ते हू ग़रीब आहे जंहिंजे करे उनखे का अहिड़ी टिकट कोन थी मिले। टिकट वरी उन्हनि माण्हुनि खे थी मिले जेके मुख़्तलिफ़ पार्टियूं मटाईंदा रहनि था ऐं अचनि था पार्टी में ओचितो पोइ MNA MPA थी था वञनि ऐं पोइ उन्हनि जियाला जिन पीपल्स पार्टी जे करे क़ुर्बानी ॾिनियूं जंहिं मुल्क जे करे क़ुर्बानी ॾिनियूं उन्हनि खे उहो रिस्पॉन्स नथो मिले जेके उहे माण्हू अचनि था उनखे। असां इहो सम्झूं था त हीअ जेके माण्हू अचनि था पीपल्स पार्टी में अचनि था MPA MNA थी पंहिंजो कारोबार कनि था त तव्हां छा था सम्झो त जेके असुलु जियल आहिनि उहे पोइ हिते रहियल आहिनि उन्हनि खे छो नथो अॻिते आंदो वञे? ॾिसो इन ॻाल्हि सां मां मुतफ़िक़ न आहियां तव्हांजी ॻाल्हि सां। पहिरीं ॻाल्हि इहा त पार्टी हर कंहिंखे मौक़ो ॾिए थी लाज़मी न आहे त इंसानु सिर्फ़ु MPA MNA थियण लाइ अचे। ठीकु आहे सेनेटर बि आहे चेयरमैन बि आहे वाइस चेयरमैन बि आहे काउंसलर बि आहे UC बि आहे। ठीकु आहे सिर्फ़ु तव्हां MNA MPA ताईं तव्हांजी सोच न वञे। ठीकु आहे पहिरीं ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि आहे जेको माण्हू अचे थो जियालो अचे थो उहो पार्टी जे कम लाइ थो अचे पार्टी हू को मफ़ाद लाइ पंहिंजे लाइ नथो अचे त मां MPA थियां या MNA थियां हू चए थो असांखे पंहिंजी पार्टी लाइ कुझु करिणो आहे। ठीकु आहे ऐं हिनमहिल बि जेको रिसेंटली थिया इहे बल्दियाती इलेक्शन त असां हुन में मेजोरिटी में असां पंहिंजी लेडीज़ खे आंदो काउंसलरी में HMC में ऐं असां मेजोरिटी में आदो पंहिंजे यूथ मां पंहिंजे जेके ट्रांसजेंडर्स खे बि मौक़ो ॾिनो वियो। पीपल्स पार्टी फस्ट टाइम ट्रांसजेंडर्स खे मौक़ो ॾिनो आहे। उन खां अलावा जेके मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि हारी कमेटी थी वई विंग थी वई मुख़्तलिफ़ जेके विंग्स आहिनि उन्हनि मां बि असां माण्हुनि खे आंदो जेके माण्हू चाहिनि पिया असां MPA थियूं MNA थियूं ठीकु आहे तव्हांखे न मिली सीट का ॻाल्हि कान्हे पर असां उन्हनि खे मुख़्तलिफ़ शयुनि में एडजस्ट कयो आहे त जीअं उन्हनि खे असां का शिकायत न रहे। बाक़ी जेके अगरि कंहिंखां का शइ अगरि रहिजी थी वञे या को जियालो असांखां नाराज़ थिए थो त असां उन्हनि खे मुख़्तलिफ़ कमेटियुनि में विझूं था त जीअं हू मुख़्तलिफ़ पोज़ीशन ते अची उन्हनि कारकुननि जी आवाज़ बणिजी अॻिते इक़्तिदार में उहे शयूं जा उन ताईं उहो आवाज़ पुॼाइनि। इन करे तव्हां बिल्कुलु सही त इहा ॻाल्हि कयो पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो हुयो त जेके ॾिसो सॼी उमिरि हुननि पीपल्स पार्टी में गुज़ारे छॾी सॼी उमिरि हुननि सियासत में गुज़ारी पर उन्हनि जे पछाड़ी में जॾहिं हुनजी का पोइवारी नथी थी वञे केतिरा ई अहिड़ा असां माण्हू ॾिठा जेके जियाला हुया जिन नारा हणंदे रोडनि ते पंहिंजो वक़्तु गुज़ारियो पंहिंजो सॼी उमिरि ॾेई छॾी पर उनजे ख़ानदान खे का सपोर्ट कोन थी उनजे औलाद खे का सपोर्ट कोन थी उनखे के नौकरियूं न मिलियूं। ॿियो त ठीकु आहे सीट मिले या न मिले ग़रीब माण्हू इलेक्शन जो ख़र्च बि नथो बर्दाश्त करे सघे पर जेके हुननि जो हक़ु आहे जेको पछाड़ी में हुननि सां हालतूं थियनि थियूं जेल बि कटीनि था जेल कटे अचनि था पोयां हुनजे घरनि जी कहिड़ी सूरत हाल थिए थी त जीअं तव्हां ॾिसो त जीअं धमाको थियो हुयो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो त इन सूरत हाल में बि अस्पताल में हली वई हुई ऐं उन्हनि सां मिली हुई जेके ज़ख़्मी उन्हनि जे लाइ ऐलान बि कयूं एतिरा पैसा उन्हनि खे ॾिना वेंदा पर हाणे जेको इहे जियाला असां ॾिसूं पिया त उहे अहिड़ी सूरत हाल में आहिनि जो उन्हनि जी का पोइवारी नथी थिए उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो किथे किथे ॾिसो हिकिड़ो की पीपल्स पार्टी नंढी पार्टी कोन्हे लार्जेस्ट पार्टी आहे। ठीकु आहे ऐं सिर्फ़ु सिंध ताईं महदूद कोन्हे पूरे पाकिस्तान ताईं महदूद आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरियूं घणियूं कमियूं पेशियूं थियनि थियूं। ठीकु आहे न कुझु जेके कारकुन आहिनि उन्हनि जी दाद रसाई थिए थी उन्हनि खे जॉब में मिलनि थियूं। जॾहिं मोहतरमा जो वाक़ियो थियो हो मुंहिंजे ख़्याल में 11 सेप्टेम्बर वारो जंहिंमें धमाको थियो हो त उन खां पोइ उन्हनि माण्हुनि खे जेके ज़ख़्मी थिया हुआ या जेके गुज़ारे विया जेके गुज़ारे विया हुआ या जेके फ़ौत थी विया त उन्हनि खे नौकरियूं मिलियूं ठीकु आहे ऐं सुठियूं नौकरियूं मिलियूं हुयूं ऐं उन खां अलावा उन्हनि खे मुआवज़ा मिलिया पर जेके हाणे थिया उन्हनि खे मुआवज़ा ऐं नौकरियूं मिलनि थियूं। असां हिनमहिल बि नौकरियुनि जी अनाउंसमेंट कई आहे ऐं उहे माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि। बाक़ी पार्टी वॾी आहे कॾहिं कॾहिं किथे किथे थोरियूं कमियूं पेशियूं थी वेंदियूं आहिनि असां मञूं था असां कुझु कोताहियूं थी वेंदियूं आहिनि पर असां उन्हनि खे ख़तमु करण जी कोशिशि करे रहिया आहियूं त अगरि को जियालो असांखां नाराज़ आहे या को असां अगरि हुनजो को कमु नथा करे सघूं त इनशा अल्लाह ताला
कुझु ॾींहंनि में या कुझु टाइम खां पोइ ज़रूरु हुननि जा बि कम थींदा, पर थोरो टाइम लॻंदो आहे इन करे। अच्छा, हाणे ॾिसो न, हीअ मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि। जेकॾहिं मिसाल तौरु पहिरीं हूंदियूं नवाज़ लीग जी 5 साल हुकूमत आई, उन खां 5 साल वरी पीपल्स पार्टी जी हुकूमत आई, वरी PDM आई, ईअं मुख़्तलिफ़ पार्टियूं हुकूमत वेंदियूं रहंदियूं। पर असां ॾिठो आहे त घणो वक़्तु जेको आहे सो पीपल्स पार्टी इक़्तिदार में रही आहे। त इन घणे वक़्त में हुन जे सिंध जा जेके मसइला आहिनि उहे अञा ताईं हल न थी सघिया आहिनि। अक्सर माण्हू जेके आहिनि पीपल्स पार्टी जी मुखालफ़त कनि था। छो? ॾिसो न, पहिरीं ॻाल्हि त पीपल्स पार्टी हमेशह रही आहे सियासत में, पर तव्हां इहो बि ॾिसो त वफ़ाक़ में हमेशह पीपल्स पार्टी जी हुकूमत न आहे रही। कॾहिं कहिड़ी पार्टी ईंदी आहे, कॾहिं कहिड़ी पार्टी ईंदी आहे, कॾहिं बिल्स पास थींदा आहिनि, कॾहिं असांजा बिल्स पास न थींदा आहिनि। छो जो कुझु दर त अरिड़हीं तरमीम जे तहत सिंध गवर्नमेंट जे हथ में आहिनि, पर कुझु दर अञा वफ़ाक़ जे हथ में हूंदा आहिनि। तंहिं करे कुझु जेके कम आहिनि असां करे सघंदा आहियूं, कुझु न करे सघंदा आहियूं। पर असां वरी बि पंहिंजे आवाम खे सभु कुझु ॾिनो आहे। मुफ़्त इलाज जूं सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ॾिनो आहे। ऐं उन खां अलावा जेके बारिशुनि में माण्हुनि जा घर रहिया हुआ, उन्हनि में उन्हनि खे 75,000 जेको किश्तियूं ॾिनियूं वयूं हुयूं। ऐं उन खां अलावा असां मुख़्तलिफ़ कमु कराए रहिया आहियूं पीपल्स पार्टी आवाम लाइ। बाक़ी पहिरीं वांगुरु ॻाल्हि वांगुरु त कुझु माण्हुनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कोई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पार्टी मां ख़ुशि न हूंदा आहिनि या असांजा मुखालिफ़ आहिनि। उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कुझु त चवंदा आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि, अगरि हिकिड़ो क्राउड आहे माना हिकिड़ो जलसे जो क्राउड आहे, उन में 5 पीपल्स पार्टी जा हूंदा त 2 ज़रूरु मुखालिफ़ बि हूंदा। ज़ाहिरी ॻाल्हि उहे ॻाल्हियूं कंदा। सो इन करे पर तव्हां पाण ॾिसो था त रिकॉर्ड कमु थिया आहिनि, पर किथे किथे कमु न थिया आहिनि त उनमें कुझु वफ़ाक़ जो भत हूंदो आहे। छो जो हमेशह पीपल्स पार्टी त इहो चाहींदी आहे त अवाम खे असां वधि खां वधि सहूलियतूं फ़राहम कयूं, पर किथे किथे वफ़ाक़ जेके असां जीअं PTI जी हुकूमत हुई त असां कुझु शयुनि ते चऊं पिया त असांखे हीअ शयूं करे ॾियो त जीअं असां पंहिंजे अवाम लाइ कुझु कयूं। त उन ते बि बिलिंग ते उन्हनि एतिराज़ु कयो, असांखे पैसा कोन, असांखे किश्तियूं कोन, ऐं इन करे डिले थी वियो प्रोग्राम, ऐं असां अवाम खे उहो रिलीफ या उहे शयूं न ॾेई सघियासीं। तंहिं करे त कुझु शयूं वफ़ाक़ जे बि हथ में आहिनि, सिर्फ़ु पीपल्स पार्टी जा सूबाई हुकूमत जे हथ में न हूंदियूं आहिनि। हाणे ॾिसो, ताज़ो जीअं सिंध में बदअमनी जी बाहि आहे, केतिरा माण्हू अगवा थियल आहिनि, ऐं इन खां अलावा महांगाई जी सूरत हाल आहे। ताज़ो पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जेको कल्ह बयानु ॾिनो आहे, उन में उन चयो आहे त अमेरिका खां जेके हथियार आहिनि उहे निकिरी हाणे सिंध जे कचे तरफ़ पहुता आहिनि, जंहिंजे करे इहा बदअमनी। हाणे हुकुमरान या जेके पीपल्स पार्टी जा सरबराह आहिनि उहे पाण बि एतिराफ़ु कनि था त हीअ हथियार जेके धाड़ियुनि वटि पहुचनि था। ऐं असांजा केतिरा ई मुखबी आहिनि, मिसाल तौरु हिते जेके प्रिया कुमारी आहे, सागर कुमार आहे, या इन समेत केतिरा ई जेके मुखबी आहिनि उहे धाड़ियुनि जे क़ैद में आहिनि। पुलिस चाहे त उन जिन में धरणो लॻे थो त फौरी तौर ते उनखे बाज़ियाब कराए वठे थी। पर जेकॾहिं ईअं ॾिठो वञे त केतिरा मुखबी आहिनि जेसिताईं उन जो को धरणो नथो लॻे, जेसिताईं कोई एहतिजाज नथो थिए, तेसिताईं उहे बाज़ियाब नथा थियनि। त तव्हां इहो पुलिस जो किरदारु ऐं सियासतदान जो किरदारु उनखे तव्हां कीअं ॾिसो? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त हिमल पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट कोन्हे, हिमल आहे केयरटेक गवर्नमेंट, ठीकु आहे। सेकेंड ॻाल्हि त असां इन ते बि एग्री आहियूं त तव्हां ऑपरेशन करायो कचे जो, ठीकु आहे। जेके बि माण्हू अगवा थी विया आहिनि उन्हनि खे बाज़ियाब करायो। असांजा जेके सियासतदान आहिनि, असांजे जेके तर जा वॾेरा आहिनि, जा जेके तर जा माण्हू आहिनि, उहे तव्हां सां गॾु आहिनि। हिमल बि होम मिनिस्टर हारिस साहब इहा ई ॻाल्हि कई त असां जल्दी ई कचे जो ऑपरेशन कंदासीं, ऐं उन में असां उन्हनि खे बिल्कुलु इहो चयोसीं असां तव्हां सां गॾु आहियूं। छो जो असां हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे। असां चयो था अवाम ते जेके बदअमनी थी वई आहे सिंध में स्पेशली, त उहा ख़तमु थिए। जेको अवाम बेमुतमिन वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे ऐं इनसिक्योर पाण खे फील कयो त उनखे सिक्योर फील कराइजे। सो इन करे असां उन में राज़ी आहियूं। बाक़ी प्रिया कुमारी जो त केस बिल्कुलु असां उन लाइ बि कोशिशि कया आहियूं। हिमल बि तव्हां ॾिठो हूंदो त जान मोहम्मद जे घर वञी चेयरमैन साहब पाण विया, उते ताज़ियत कई। उन खां पोइ उन्हनि जे माण्हुनि बि चयो त असांखे हिन कमेटी मां इत्मिनान न आहे, असां सिंगार मलिक खे चऊं था त उनखे तव्हां चेंज करे ॿियो SP आणो जेको जंहिं ते असांखे एतमाद हुई। त असांजी जॾहिं गवर्नमेंट हुई त असां उनखे बि चेंज कयोसीं त जीअं असांजे जेके जन जा वारिस आहिनि जान मोहम्मद जा, उन मुतमिन थियनि ऐं उहे जेको चाहिनि असां उन्हनि सां गॾु आहियूं। सो किथे किथे असां बिल्कुलु पंहिंजी आवाम सां गॾु आहियूं। असां चऊं था त बिल्कुलु थिए, हिकिड़ो ऑपरेशन थिए। असां आर्मी चीफ खे बि चवंदासीं त हिकिड़ो ऑपरेशन थियो वञे कचे में, ऐं जेके बि माण्हू अगवा थिया आहिनि उन्हनि खे बाज़ियाब कराए वञे। हाणे ॾिसो न, इहो साॻियो जेको अमेरिका मां हथियार अफ़गानिस्तान खां हथियार सिंध तरफ़ अचनि पिया, इहा पीपल्स पार्टी जे दौर में बि थींदा हुया, ऐं हिन दौर में जेका हिन महिल निगरान हुकूमत आहे उनजे दौर में बि थियनि था पिया। त हिन वक़्तु बिलाल भुट्टो ज़रदारी इहो बयानु ॾिए थो त अमेरिका मां हथियार अफ़गानिस्तान पहुता, अफ़गानिस्तान खां पोइ सिंध में पहुचा, ऐं कचे में उहे हथियारबंद पहुता। त इन्हनि हथियारबंदनि जी का हाणे ओचिती रसद न थी हूंदी, पर इहो हलंदड़ सिलसिलो हूंदो। उन दौरान पीपल्स पार्टी या जेकी सियासी जमायतूं ॿियूं आहिनि
उन्हनि खे रोकण जे लाइ को किरदारु छो न अदा कयो? ॾिसो न, इन में असां मञूं था कुझु ग़लतियूं पुलिस जूं बि आहिनि, लाज़मी त न आहे। जेके पुलिस जा माण्हू आहिनि उन में कुझु कारियूं रिढियूं बि आहिनि जेके ग़लति कमु करे रहियूं आहिनि, ऐं असां इन शइ जो एतिराफ़ बि कयूं था त किथे किथे असांखां बि कोताहियूं थियूं हूंदियूं, पर इनशा अल्लाह ताला असांजी जेका नेक्स्ट गवर्नमेंट ईंदी त जेके हथियारनि जी ॻाल्हि कनि था चेयरमैन साहब, त इन्हनि खे बि ख़तमु कयो वेंदो। असां त इन शइ ते एग्री आहियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां इहो नथा चऊं अगरि पुलिस जो किरदारु आहे हिन में, या के वॾेरे जो किरदारु आहे, या के माण्हू जो किरदारु आहे, त उन ते बि इहो उन खे बि गिरफ़्तार कयो। असां तव्हां सां गॾु आहियूं। जेकॾहिं को माण्हू आहे इन में मुलविस ऐं अमन इमान जी सूरत में, या हथियार में, या जेके हथियार अची रहिया आहिनि उन जी सपोर्ट में आहे, त असां चवंदासीं उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो। छो पीपल्स पार्टी जी हुकूमत हमेशह अमन चाहियो आहे, हमेशह पंहिंजे अवाम जो जान ऐं माल जी हिफ़ाज़त चाहिए आहे, त इन करे असां उन्हनि सां गॾु आहियूं। हाँ बिल्कुलु इशरत साहिबा, तव्हां असां सां हिन सियासत रियासत प्रोग्राम में पंहिंजे सियासत जो वॾो डिफेंस कयो आहे, सियासत जो बचाव कयो आहे, ऐं सियासत माण्हुनि जी जेके ॻाल्हियूं आहिनि, जेके उणायूं गुणायूं, उनखे तव्हां फेवर में खणी विया आहियो। यकीननि हिकिड़ो जेको अॻुवान आहे पीपल्स पार्टी जो, उहो पंहिंजी फेवर जूं ॻाल्हियूं कंदो, पर ॾिठो इहो वञे त सिंध में सूरत अहिड़ी आहे जो माण्हू जेको सो मानी जे लाइ परेशान, ॿ वेला मानी कोन था खाई सघनि, ऐं साॻी इहा सूरत जेका आहे पूरे मुल्क ताईं वधंदी थी वञे। हिन वक़्तु पाकिस्तान समेत अहिड़ा 4 मुल्क आहिनि जिन 4 मुल्कनि में गुरबत तमामु घणी आहे ऐं महांगाई तमामु घणी आहे, ऐं पाकिस्तान उन्हनि मुल्कनि में शामिलु थिए पियो जिन मुल्कनि में माण्हू 2 वेला मानी कोन था खाई सघनि। असां इहो एतिराफ़ कयूं था त पाकिस्तान खां अलावा जेके 3 ॿिया मुल्क आहिनि, उन्हनि मुल्कनि में इन पाकिस्तान खां वधीक महांगाई आहे, उतां जा माण्हू कीअं गुज़ारो कनि था, तमामु ॾुखी आहे। पर मौजूदा हुकुमराननि खे अवामी जेकॾहिं हाणे जेकी इलेक्शन ईंदी ऐं सियासतदाननि खे इहा इलेक्शन खटणी आहे, ऐं साॻा सियासतदान जॾहिं अचनि था ऐं हुननि खे नई सिर जेको सो हिकिड़ी तकबंदियूं जेके चवनि था उहे करणियूं पवंदियूं। अवाम जा जॾहिं मसइला हल थींदा त अवाम यकीननि उन्हनि खे वोट बि ॾींदो ऐं वरी उन्हनि खे कामयाबु कंदो। पर असां इहो चाहियूं था त हीअ सियासत ऐं रियासत हिकिड़ो लाज़िम मलज़ूम आहिनि। जेसि ताईं सियासतदान रियासत सां नथो हले त तेसि ताईं रियासत कमज़ोरु आहे, जेकॾहिं रियासत सियासत सां मज़बूत न आहे त सियासत कमज़ोरु आहे। इन तव्हां सॼी सूरत हाल जो अंदाज़ो लॻाए सघो था। जॾहिं इमरान ख़ान रियासत जो साथारी हुयो त इमरान ख़ान वज़ीर अज़म थियो ऐं इमरान ख़ान मुल्क जो सरबराह थियो ऐं मुल्क खे सुठे नमूने सां हलाइणु लॻो। पर जॾहिं हू रियासत जी मुखालफ़त करणु लॻो त उनखां पोइ हुनजी जेकी पोज़ीशन थी वई, हिन महिल पार्टी बिल्कुलु डाउन थी वई आहे। इन करे सियासत ऐं रियासत मां सम्झां थो इहो ॿई लाज़िम मलज़ूम आहिनि। इन खे गॾिजी करे हिन मुल्क जे लाइ ऐं हिन मुल्क जे अवाम जे लाइ सोचणो पवंदो त जंहिंसां ही जेको अवाम ख़ुशहाल थींदो त यकीननि सियासतदान बि जेके आहिनि पंहिंजा मसइला घटि थींदा उन्हनि जा, ऐं उहे पंहिंजे इक़्तिदार में वेही करे, असेंबली में वेही करे के बहितर मुल्क जे लाइ फ़ैसिला करे सघंदा। इन सां ई पंहिंजे मेज़बान गुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं कंहिं नई शख़्सियत सां रियासत ऐं सियासत जे मौज़ू ते। तेसि ताईं अला भाई।